अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे दोस्तो? उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। अॼु वरी हिकिड़ी नई कहाणी तव्हांजे आॾो पेश कंदासीं। कहाणीअ जो उनवान आहे मगरूर बादशाह। बादशाह त पाण अल्लाह हुआ, पर ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो जेको तमामु मगरूर हो। हिन जा दोस्त बि उन जे करे हिन सां नाराज़ रहंदा हुआ। पोइ हिकु ॾींहुं अहिड़ो आयो जंहिं ते बादशाह खे सबक़ु हासिलु थी वियो। हिकु दफ़े बादशाह अकेलो सफ़र कंदे कंदे तमामु परे हलियो वियो। साम्हूं छांइनि जी पोख हुई। बादशाह खे सख़्तु उञ लॻी। हू पोड़े हारीअ वटि पहुतो ऐं आकड़ मां चयो, मूं लाइ त छांयूं आणे। हारी बादशाह खे सुञाणे वरितो। हिन अदब सां चयो, हज़ूर आउं हींअर ई छांयूं पटे थो अचां। कुझु देरि खां पोइ हारी 3 छांयूं पटे आयो ऐं चयो, हज़ूर हिननि खे चखी ॾिसो, जेकॾहिं उहे सुठियूं न हुजनि त आउं ॿियूं पटे अचां। हारी बादशाह अॻियां छांयूं रखी हिकु तरफ़ थी वेठो ऐं बादशाह हिकु हिकु करे 3 छांयूं खाई वरितियूं। छांयूं खाई हिन हारीअ खे चयो, मूं 3 छांयूं खाधियूं आहिनि, उन्हनि जा केतिरा पैसा थींदा? हारीअ वराणियो, सरकार तव्हां त असांजा हाकिम आहियो, तव्हां खां पैसा कीअं वठां? बादशाह वॾे टहक मां चयो, मुफ़्त में छांयूं खाइणु मुंहिंजे शान जे ख़िलाफ़ आहे। ॿुधाए त केतिरा पैसा थींदा? हारीअ चयो, जेकॾहिं तव्हां ज़िद था करियो त जेकी बि दिलि में अचेव ॾेई छॾियो, आउं माठ करे वठी छॾींदुसि। बादशाह खीसे में हथु विझी ॾिठो त उन में हिकु पाई बि न हुई। हिन ॿिए खीसे में हथु विधो त उहो बि ख़ाली हो। हिन वटि 1 रुपयो बि न हो जो खणी हारीअ खे ॾिए। पंहिंजो रेब विहारे हिन खे ॾाढो शर्म आयो। पोइ आस्ते चयो, आउं पैसा घर छॾे आयो आहियां। तुंहिंजिन छांइनि जी क़ीमत फ़िलहाल अदा नथो करे सघां। उन्हीअ जे बदिले में तूं मूंखां को पोड़ियो वठी त वठी सघीं थो, आउं ख़ुशीअ सां कंदुसि। हारी सोच में पइजी वियो ऐं चवणु लॻो, मूं सभु कमु करे वरितो आहे, अॼु त मूं वटि को बि कमु न आहे। जेकॾहिं तूं छांइनि जो मुल्ह ॾियणु चाहीं थो त ज़मीन ते बाज़ुली पाए ॾेखार, उहो ई काफ़ी रहंदो। बादशाह हेॾां होॾां ॾिसणु लॻो। उते हारीअ खां सवाइ ॿियो को बि मौजूदु न हो। बादशाह उहो सोचे सुख जो साहु खयों त हिन वक़्तु खेसि केरु बि ॾिसण वारो कोन्हे। हिन पोड़े हारीअ अॻियां बाज़ुली पाइण में छा आहे? उहो सोचे बादशाह पंहिंजो मथो ज़मीन ते झुकायो ऐं बाज़ुली पाइण वारो हो त हारीअ हिन खे झले वरितो ऐं अदब सां चयो, सरकार बसि एतिरो ई काफ़ी आहे। बादशाह उथी बीठो ऐं हारीअ ॾे कावड़ मां ॾिसणु लॻो। हारीअ चयो, साईं तव्हांखे जॾहिं मां पहिरियों दफ़ो ॾिठो त तव्हांजी निगाहनि मां अंदाज़ो लॻाए वरितो, तव्हां कॾहिं बि कंहिंजे अॻियां न झुकिया आहियो, पर हाणे साईं जिन मूं जहिड़े ग़रीब माण्हू अॻियां मथो टेकियो आहे। उहो ॿुधी बादशाह ॾाढो शर्मिंदो थियो। हिन पोड़े हारीअ खे सलाम कयो ऐं माठड़ी करे पंहिंजे महिलात ॾे रवानो थी वियो। अदा इहा आहे मगरूर बादशाह जी कहाणी। उमेद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी।